बाबा साईं हाणे आराम करण घुर्जे। हाँ पुट, आराम जो वक्त थी वियो। अंब आराम जो वक्त थी वियो नी। जी बाबल भोतार, आराम जो टाइम थी वियो। अकबर खान सुबह जो नेरन साजुर कराइजो, असांखे जल्दी वञणो आहे। कोशिश कंदुसि त तव्हांखे जल्दी रवानो कयां, बाक़ी त वक्त जी क़िस्मत जो खेल आहे। तव्हांखे कॾहिं थो रवानो कयां। ही कहिड़ी बदतमीज़ी आहे? बाबा बाबा ये सब छा आहे? अमन तोखे मूं ॿुधायो हुयो त हिकु पीउ हुअण जो फर्ज़ मूं अदा करे छॾियो आहे। हाणे हिकु मुड़ुस हुअण जो फर्ज़ अदा करणो आहे। तुंहिंजी माउ मूंखां मरण वक़्तु हिकु वाइदो वरितो हुयो ऐं मां तुंहिंजी माउ खे वाइदो ॾिनो हुयो। साईं, जी राणी बेगम। साईं मूंसां हिकु वाइदो कयो। जी राणी बेगम। पहिरियां पीउ हुअण जो फर्ज़ अदा कंदो, उन खां पोइ तव्हांखे मुड़ुसु हुअण जो फर्ज़ अदा करणो आहे। कोमल खे खणी जो माफ़ करे छॾिजे, पर उहा मुंहिंजे कातिल सां परणिजी। पहिरियां कोमल जो चकर सां निकाह कराइजो, उन खां पोइ ॿिन्ही खे सतावड़े ते घुराइजो ऐं उन खां पोइ हुन ॿिन्ही खे मूं तरफ़ रवानो करे छॾिजो। साईं, मां हुननि जो इंतज़ारु कंदसि जेसीं ताईं हू मुंहिंजी क़बर सां गॾु दफ़न नथा थियनि, तेसीं ताईं मूंखे क़बर में आराम कोन ईंदो। साईं, वाइदो कयो, वाइदो कयो साईं। रानी बेगम, रानी बेगम, मां वाइदो थो कयां त इन्हनि ॿिन्ही खे मां तुंहिंजी क़बर जे भरिसां ई दफ़न कंदुसि, भरिसां ई दफ़न कंदुसि। मुंहिंजो इहो तोसां वाइदो आहे रानी बेगम। अकबर खान, तव्हांजे मथां इहो हमिलो मां नाहे करायो। तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान जे मथां यकीन करणो पवंदो। न काका, हीउ वक़्तु न सबूत ॾियण जो आहे, हिन ई मां तोखां सबूत वठां थो। मां त रानी बेगम सां कयल वाइदो निभायां पियो। ख़बर थी मरहूमा छा चई वई? मरहूमा इहो न चयो हुयो त इहो हमिलो कंहिं कयो। मरहूमा त इहो चयो हुयो त मुंहिंजी न्याणी ऐं मुंहिंजे नाठीअ खे मुंहिंजी क़बर जे भरिसां दफ़न कजाऊं। मां त वाइदो निभायां थो ऐं तव्हां बि दिलेर बणिजी मूंखे हिन वाइदे निभाइण में मुंहिंजो साथ ॾियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।